जी नाज़रीन, इन वक्त असां मौजूद आहियूं पखो शहर में, जिते सरफराजुद्दीन इसराण की अगवानी में खेरपुर जूसे का मुख़्तलिफ़ गोठन का रैली कढ़ी वही है, जेकी मुख़्तलिफ़ गोठन शहरन जो गश्त करे पखो शहर और पखो प्रेस क्लब अगियां पहुती है, जेकी भारत में ही जुल्म थी रहो है उन जी हिमायत में ही रैली कढ़ी वही है। LOC ते जेको लगातार वो हमलो करे रहा है, आम शहरी पाकिस्तान के जेके नौजवान वे शहीद किया हुआ उन जी हिमायत में रैली कढ़ी वही है। इतने जेके मौजूद माण्हू उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे इन बारे में। मोदी जेको भी जुल्म करे रहियो आहे कश्मीर में LOC ते बिना जवाज़ फायरिंग करे जेकी भी उते गरीब अवाम मरी रहियो आहे ऐं असांजा पाक जवान शहीद थी रहिया आहिनि, उन्हनि जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। असां उन जी सख़्त मज़म्मत कयूं था त भारत तूं इहो हमलो न कर, तो बेहतर असां कश्मीर सां गॾु आहियूं, कश्मीर ते जुल्म भी न कर। हम अक़वाम मुत्तहिदा से अपील करते हैं कि ये मसला जो है इंडिया का कश्मीर के साथ जुल्म, ये जल्द से जल्द ये हल करवाएं मसला। रैली कढण जो मकसद इहो आहे असांजो त जेको भी कश्मीर में मुसलमाननि सां जुल्म थी रहियो आहे ऐं मोदीअ जेको बारे छॾी आहे कश्मीर में, उन जे सिलसिले में असां गॾियल क़ौमी इदारनि खे अपील था करियूं त उहे गॾिजी करे इन मसइले खे हल कनि ऐं असां पंहिंजे पाक फ़ौज सां गॾु आहियूं। पाकिस्तानी फ़ौज जुल्म कर रही है कश्मीर जे मथां, असां इन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं असां इन्हनि खे वसारनि क़ुव्वतनि खे अपील था करियूं त इनखे जल्दी बंदि करायो वञे। जी नाज़रीन, तव्हां हितों जे मौजूद माण्हुनि जी ॻाल्हि ॿुधी, इन्हनि जो इहो ई चवणु हुयो त असां जेको पाकिस्तान फ़ौज ऐं आम शहरीन सां LOC ते जेको हमलो करे रहिया आहिनि उन जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। जेकर भारत इहो पंहिंजो ज़ुल्म ख़तमु न कंदी त असां पंहिंजा एहतजाज जा दायरा वधाईंदासीं ऐं असां हरदम रत जे आख़िरी फुड़े ताईं पाक फ़ौज सां गॾु आहियूं। कैमरामैन ज़ुल्फ़कार मुगेरी सां गॾु अब्दुल वहीद मेयो, अवामी आवाज़ TV न्यूज़ पखो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।